सब गृहस्थी आहियूं, कुटुंब परिवार वारा आहियूं। के माता पिता जो ॿार उन खां रुसी वञे, उन खां झगड़ो करे, उनखे हमेशह लाइ छॾे वञे, माता पिता सम्झाईंदा उनखे नथो सम्झे, चए थो बसि मां तव्हां सां रिश्तो तोड़े वञा थो। जंहिं महिल उहो ॿारु माता पिता खे छॾे करे वेंदो हूंदो, उन माउ पीउ जो छा हाल हूंदो, उनजो त कलेजो फाटंदो हूंदो। इहा ई हालति हिते गुरु गोबिंद सिंह पातशाह जी आहे। उहे गुरु गोबिंद सिंह पातशाह सां संगत जी जेकी दीन दुनिया जा मालिक आहिनि, उहे गुरु गोबिंद सिंह पातशाह जेके सॼे ब्रह्मांड जो भार खणी वेठा आहिनि। अॼु उहे गुरु गोबिंद सिंह पातशाह हेतिरे कागर जे टुकर जो भार नथा खणी सघनि। इहो कागर जो टुकर झलनि सतगुरुनि लाइ मुश्किल बणिजी वियो। इहा ई हालति हुई। मुंहिंजा जान खां बि प्यारा सिख वञी रहिया आहिनि मूंखे छॾे। औलाद खां मथे रखियो अथऊं सतगुरुनि पंहिंजे सिखनि खे। पाण जेको इतिहास पुठियनि ॾींहंनि में जिन संगत ॿुधो हूंदो, जेके सतगुरुनि जा साहिबजादा शहीद थिया। गुरु गोबिंद सिंह पातशाह खे 4 साहिबजादा हुया न। 2 साहिबजादा जंग जे मैदान में शहीद थिया आहिनि, 2 नंढा साहिबजादा सरहद जी दीवार में चिणिया विया आहिनि। 4 साहिबजादा जंहिं महिल शहीद थी विया हुया, गुरु गोबिंद सिंह पातशाह जन जूं पत्नियूं केतिरे समय खां पोइ अची करे जॾहिं मिलनि थियूं नी, हीअं संगत सजियल हुई। गुरु पातशाह तख़्त ते वेठा हुया, माताऊं संगत में हेॾे होॾे निहारनि थियूं। गुरु पातशाह अंतरजामी चवनि था जिन खे ॻोल्हियो था नी उहे कान अथव, उहे न मिलंदव। माताऊं पंहिंजे चइनि साहिबजादनि खे ॻोल्हनि पियूं। माताऊं चवनि थियूं किॾे विया? सतगुरु चवनि था वारे छॾिया। माताऊं चवनि थियूं गुल खां बि प्यारा पंहिंजा लाल वारे छॾियव? कंहिंजे मथां वारियव? इंसान जॾहिं काई बि शइ वारींदो आहे नी, उनजे मथां वारींदो आहे जेका शइ उनखे अत्यंत प्यारी हूंदी आहे। माताऊं चवनि थियूं कहिड़ी तव्हांखे अहिड़ी शइ एॾी प्यारी लॻी जो पंहिंजा 4 पुट तव्हां वारे छॾिया अथव। सां संगत जी तंहिं महिल गुरु गोबिंद सिंह पातशाह हीअ सिख संगत ॾे हथ करे, पाण ॾे हथ करे चवनि था इन पुत्रनि के वास्ते वार थिए सुत 4 मूं वेतो किया हुआ जीवत कई 1000। हे जेके मुंहिंजा पुट वेठा आहिनि नी, हीअ जेका मुंहिंजी संगत वेठी आहे, इन्हनि जे मथां मां पंहिंजा 4 लाल वारे छॾिया। छा थी वियो जे मुंहिंजा उहे 4 लाल शहीद थी विया? उन्हनि जे पुठियां हे हज़ारे लखनि जी तइदाद में मुंहिंजा पुट जीवित थी सघंदा नी, उन्हनि जी शहीदीअ जे पुठियां हेॾा जीवित थी सघंदा। सतगुरुनि ॾिसो पंहिंजे लालनि खां, पंहिंजे साहिबजादनि खां